बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अलम तर कैफ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यबतन कशजरतिन तय्यबा कशजरतिन तय्यबतिन अस्लुहा साबितुन व फर्उहा फिस्समा तुअती उकुलहा कुल्ल हीनिन बिइज़्नि रब्बिहा वयज़रिबुल्लाहुल अम्साल लिन्नासि लअल्लहुम यतज़क्करून। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। डरता हूँ मौत से मगर मरना जरूर है। लरज़ता हूँ कफन से पर पाना जरूर है। हो जाता हूँ गमगीन जनाजे को देख कर, लेकिन मेरा जनाजा भी उठना जरूर है। होती है बड़ी कपकपी कब्रों को देख कर, पर मुद्दतों इस कब्र में रहना जरूर है। मैं किसी को क्या इल्जाम दूं अपनी मौत का ए दोस्त। इस दुनिया में सताने वाले भी अपने थे और दफनाने वाले भी अपने। अल-मक़सूदी को सामने अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। कुरान मजीद जी ये मजलिस एडी बरकत वारी है। जो हदीस पाक में अचे तो जेको इरादतन अची वे तो उनके तो माफ़ी है। पर फरिश्ता चवन था या अल्लाह हिकिड़े मुसलमान जो कुरान मजीद ॿुधण जो इरादो कोन हो। असुल हुन जो कमु हुयो ॿिए अमराह में। वो रईस विच जलसे में वेठो। हिन चयो त इहो उथे त हिनखे कमु चवां। वेचारो हुन जे करे मजबूर थी वई। इन जो छा थींदो? रब फरमाए थो हुम कौमुन ला यशका जलीसुहुम। ही मजलिस ही माण्हू एॾा बरकत वारा आहिनि।
जो हिते जेको इरादत न अची वेठो उनखे त माफ़ी आहे, पर जेको मजबूर थी अची वेठो उनखे बि माफ़ी आहे। जीअं अतार जे दुकान ते को अतुर ख़रीद करण जे लाइ वेंदो उनखे त ख़ुशबू ईंदी, पर अतुर ख़रीद करण जो इरादो कोन अथसि, ईअं वञी दुकाननि ते वेठो त उनखे बि ख़ुशबू ईंदी आहे। सो ही मजलिसूं बि ईअं ई आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांजे विहण खे क़बूल फरमाए, आख़िरत जे ॾींहुं असांजे हिन विहण खे असांजी निजात जो ज़रियो बनाए। 13 सिपारे सूरत इब्राहिम जी हिकिड़ी आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई वई आहे, बसि उन जी माना ई मतिलबु बयानु करे पोइ दुआ था घुरूं। दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फरमाई अलम तर कैफ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यबतन कशजरतिन तय्यबा। अल्लाह से फरमायो जेको भी तव्हांजे ज़ुबान मां भलो लफ्ज़ निकतो, तव्हांजे ज़ुबान मां निकतो ला इलाहा इल्लल्लाह, तव्हांजे ज़ुबान मां निकतो सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। फरमाई जेको भी तव्हांजी ज़ुबान मां भलो लफ्ज़ निकतो कशजरतिन तय्यबा, ॼण त ज़मीन में हिकिड़ो भलो वण पोखियो आहे। मिसाल ॾे पोइ ॻाल्हि सम्झ में। हदीस में अचे तो मुझे मिठे नाले वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मेराज वारी रात सतें आसमान ते बैतुल मामूर वट मुझी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुलाकात थी। इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो मुझे सोना पंहिंजी उम्मत की मुझो न्यापो ॾिजा। अल जन्नत कियान, जन्नत खाली प्लाट थव, जन्नत में का शइ कान थव, न बाग न बागीचा न बंगला न महलातूं, खाली प्लाट हन। हाणे जेको तुंहिंजो उम्मती ज़मीन ते पढ़े तो सुब्हानल्लाह व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। अल्लाह ताला तुझे उन उम्मती जी ला जन्नत जी उन खाली प्लाट में हिकिड़ो वण थो पोखराए जो 500 साल भले घोड़े खे उन वण जे थुड़ जे भरसां बीहारे करे ढुकायो, पर उन वण जे लाम जी छांव खां न खुटंदी, एॾो वॾो वण थोरो पैदा। असांजा हज़रत साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैहि, अल्लाह उन्हनि जी क़बर ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। साईं जन वरी हिन नमूने सां मिसाल ॾेई करे सम्झाईंदा हा। फरमाईंदा जॾहिं बानो ज़मीन ते अल्लाह जो ज़िक्र कंदो आ, क़ुरान मजीद जी तिलावत कंदो आ, ज़िक्र जी मजलिस में क़ुरान मजीद जे मजलिस में वेहंदो आ त उन जे जन्नत जे बंगुलनि में ठक ठक शुरू थी वेंदी आ। के फरिश्ता सिर सोन जी खयूं पिया अचनि, के चांदीअ जी खयूं पिया अचनि, के मुश्कई अंबर जो गारो पिया ठाहिनि, के खीर जूं नहरूं पिया खोटनि, के माखीअ जा वाह पिया खोटनि, के अंबनि जा बाग, के सूफ़नि जा बाग, के नारगिन जा बाग, के अंगूरनि जा बाग पिया पोखनि। फरमाईंदा पर जॾहिं बानो अल्लाह जे नाले खां गाफ़िल थी वेंदो आ, होटलुनि ते वञी ड्रामाई फिल्मूं ॾिसंदो आ,
ओ ताक में सॼो ॾींहुं तास ऐं पता पियो खेॾंदो आ त पोइ फरिश्ता तेशियूं ऐं करनियूं मारा उछलाए हथ ॿधी वेही रहंदा। तव्हां चाहियो था असांजे फराज़ रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद। अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट जे ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ भी राब्तो कंदा। उन खां अलावा असां टेप वारी कैसेट खे भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। मोबाइल नंबर 0300340507। बलोचिस्तान जे जबलनि जो पीढ़ में पत्थर आ, पर अल्लाह से फरमायो जन्नत में मां रब तव्हांजी लाइ जेके बंगला पियो ठहरायां उन्हनि में हिकिड़ी सिर सोन जी हिकिड़ी सिर चांदीअ जी। ही जेके तव्हां असां बंगला ठहराया आहिनि इन्हनि जी ओसारी या त गारे ते या सीमेंट ते, पर रब तो फरमाए जन्नत में मां रब तव्हांजे लाइ जेके बंगला पियो तैयार करायां उन्हनि जी ओसारी मुश्क ऐं अंबर जे गारे सां। हिन बंगले में त वध में वध 16 साल 15 साल 20 साल रहंदो आहे। मुंहिंजी उमिरि आहे 43 साल 44 साल हले, बाक़ी ये 17 साल छो त 60 साल ताईं गारंटी आहे। नबी से फरमायो मुंहिंजे उम्मत जी उमिरि 60 खां 70 मथे को ईंदो। असांजे मिठे नाले वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि मुबारक 63 साल। उलमा फरमाइन था भली उमिरि नबी उमिरि 63 साल या भली उमिरि आ। 70 साल खां पोइ त सूर ई सूर हल, अखियुनि खां अंधा थी वञूं, कननि खां बोड़ा, दंद भॼी पवनि, ॾाठू निकिरी वञनि, वात मां गिग नक मां सिंग, गोडल में सूर चेल में सूर, सॼी राति पिया खंघूं, पंहिंजी ज़िंदगी भी बर्बाद, त घर जे भातियुनि जो सुकून भी बर्बाद। इहा त रज़ील उमिरि आ। इन उमिरि खां त नबी से पनाह वरिती आ। त बहरहाल हिन बंगले में वध में वध असां 16 साल 17 साल रहंदासीं, पर रब फरमायो तव्हां क़ुरान ॿुधो था, मां जेके उते तव्हांजे लाइ बंगला पियो ठहरायां, खालिदीन फीहा ला यबगून अन्हा हिवला। रब फरमायो उन्हनि मां कॾहिं बि निकिरंदो कोन, सदाई उन्हनि बंगलनि में पिया रहंदो। हितों जी हर शइ आरज़ी अथव आहे, हितों जी जवानी भी आरज़ी। बाबा हिते जेके कुराड़ा वेठा आहिनि इन्हनि खां पुछा करे ॾिसो तव्हां असुल खां वठी कुराड़ा हो या असुल जवान हो? असुल जवान। को वक़्तु अहिड़ो हुयो जो एॾी मस्ती हूंदी हुई, एॾी ताक़त हूंदी हुई जो वाहन शाखुनि तो भी टपा ॾींदा हुआ, जबलनि ऐं दीवारुनि तो भी छलांगूं ॾींदा हुआ। अॼु वीचारा खट खां हेठि लही कोन पिया सघनि। कंहिं वक़्त में एॾी वॾाई हुई जो केरु सॾु कंदो हो त कंध भी पोइते कोन वराईंदा हुआ। अॼु वीचारो कुराड़ो 10 दफ़ा पुट खे पियो सॾु करे त पुट भी जवाब माना जवानी वई। मौलाना अब्दुल्ला चांदी रहमतुल्लाह अलैह फरमायो वई जुवानी आई पीरी, कॾहिं शेर त कॾहिं कीरी, कॾहिं अमीरी कॾहिं फ़कीरी, उथण वेहण खां लाचार हाणे हड़ भॼी विया यार। कॾहिं जोधा जवान सदाइनि, कॾहिं थिड़ थिड़ थाबा खाइनि, पागल भी था पोड़ो भाइनि, कचहरीअ में भी कोन था आणनि, खिली खिली था टहकनि ॿार हाणे हड़ भॼी विया यार। कॾहिं अमीनो गुल गुलाबी, कॾहिं सोणो मोहमाता भी, हाणे शौक़ रहियो न शताबी, अच्छा थी विया वार हाणे हड़ भॼी विया यार। माना हितों जी जवानी आरज़ी आ, पर हदीस में अचे तो नबी साईं फरमायो जन्नत में हिकु दफ़ो रब जी ज़ियारत थींदी त 40 साल उमिरि वधी वेंदी। उमिरि वधंदी त जवानी भी वधंदी,
उम्र वधंदी त ताकत भी वधंदी, उम्र वधंदी त हुस्न भी वधंदो। दुनिया में जवान कुराड़ो थे, जन्नत में जवान जियां पोतियां जवान। हितों जो ज़ालूं भी कुराड़ियूं थी वयूं, इन कच्चे जे कुराड़नि जूं ज़ालूं जवान मखण थियूं खाइनि, उहे भी कुराड़ियूं थी। प्यार मां जेके शादियूं कयूं, अॼु उन्हनि वीचारनि जा भी ॾंदड़ा भॼी पिया, ॾाठियूं निकिरी वयूं, उन्हनि जे मुंहं में भी गुंज अची विया। हितां जूं ज़ालूं भी कुराड़ियूं थी वेंदियूं, पर अल्लाह साईं फरमायो फजअलनाहुन्न अबकारा उरबन अतराबा। अल्लाह साईं फरमायो तव्हां ईमान मज़बूत कयो, आमाल सालिह जी पाबंदी कयो, जन्नत में मां रब तव्हां जे लाइ जेके ज़ालूं पैदा कयूं आहिनि उहे सदाई जवान हूंदियूं, कॾहिं भी कुराड़ियूं कोन थी। हितां जी हर शइ आरज़ी अथव, हिते खीर कोन थो मिले, जेकर मिलंदो त उन में भी अध ते पाणी काढ़े ऐं फ्रिज में रखूं त ठीकु, न त सुबुह ताईं धप करे वञे, कुतो भी न लॻेसि। हाफ़िज़ आलिफ़दीन साहब वीचारे ॻाल्हि कई त मण खीर जो घुरायोसीं, हेसि ताईं पहुतो त धप करे वियो, ख़राब थी वियो, फिटी वियो। हितों जे खीर जो इहो हाल आहे, पर अल्लाह साईं फरमायो तव्हां ईमान मज़बूत कयो, आमाल सालिह जी पाबंदी कयो। वअनहारुम मिन लबनिन लम यतगय्यर तामो, रब फरमायो जन्नत में मां रब तव्हां जे लाइ खीर जा वाह वहाए छॾिया आहिनि, न बकरी धारण जी ज़रूरत, न ढॻीअ में पालण जी परेशानी, न खड़ जी परेशानी, न बोअ जी परेशानी, न गाह जी परेशानी। कुरान तुफ़ मां खीर जा वाह पिया वहंदा, खालिस खीर फिटंदो भी कोन, उन जो ज़ाइको भी तब्दील कोन थींदो। 24 कलाक जंहिंमहिल वणेव पियो, रब फरमायो कॾहिं भी उहो खीर ख़राब न थींदो। हिते माखी कान थी मिले, कच्चे मां भी माखी वई हली, बचड़ो बीमार थो थिए त चमचीअ जे लाइ परेशान, मिलंदी माखी त हुन में भी अध ते खंड जी चाशनी मिलियल। पर अल्लाह से फरमायो तव्हां ईमान मज़बूत कयो, आमाल सालिह जी पाबंदी कयो। वअनहारुम मिन असलिन मुसफ़ा, फरमाई जन्नत में मां रब तव्हां जे लाइ माखी जा वाह वहाए छॾिया आहिनि, खालिस माखी। अल्लाह अकबर। पाणीअ में विझी पियो तव्हां जी मर्ज़ी, खीर में विझी पियो तव्हां जी मर्ज़ी, इएं माखी पिया खाओ तव्हां जी मर्ज़ी। दुनिया में आहे कहिड़ी शइ, हितों जी जेका शइ आहे सभु आरज़ी आहे, असुल ज़िंदगी जन्नत वारी आहे। हिते हिकिड़ो गिरह वधीक था खाऊं त हाज़मो नथो थिए, फकियूं खाऊं टिकियूं खाऊं तॾहिं वञी हाज़मो सही थिए, ख़राब ऐं खटियूं ओघरायूं। पर अल्लाह से फरमायो तव्हां ईमान मज़बूत कयो, आमाल सालिह जी पाबंदी कयो। जन्नत में रब फरमाइंदो कुलू वशरबू हनिया, जेतिरो वणेव ओतिरो खाओ, जेतिरो वणेव ओतिरो पियो, न बद हाज़मो न ख़राब ऐं खटियूं ओघरायूं। हदीस में अचे थो नबी साईं फरमायो जन्नती हिकिड़ी ओघराई ॾींदो, उन ओघराई में एॾी त ख़ुशबू हूंदी जो मेलनि ताईं उहा ख़ुशबू फैलजी वेंदी। हिकिड़ी ओघराई में खाधो भी हज़म त पीतो भी हज़म। अल्लाह अकबर। पेशाब जी भी ज़रूरत न, पायखाने जी भी ज़रूरत न। असुल ज़िंदगी तव्हां असांजी उहा आहे। हिते शराब जो हाल तव्हां ॾिसो पिया। असांजो दोस्त ज़मींदार तंहिं इमाम खान जे भरिसां ॻोठ अथसि, हाणे तबली जमायत में 4 महीना लॻायो। चईं मां असुल शराब ठाहींदो हुउसि, कचो शराब। हिकिड़ो त शराब थींदो आहे जेको कंपनियुनि में ठाहींदा बोतलुनि में, ॿियो जेको थेलियुनि में हूंदो आहे शराब, हिनखे थरो चवंदा आहिनि या कचो शराब। चईं असांजे इलाइक़े जे ज़मींदार ऑर्डर ॾिनो त मुंहिंजे पुट जी शादी आहे, 2000 कचे शराब जूं थेलियूं ठाहे ॾे। चईं 15 ॾींहं पूरी महिनत कयमि, 2 ड्रम 3 ड्रम थिया कचे शराब जा। ॿिए ॾींहं ते पहुचाइणो हुयो,
रात जो को पाड़े जा हरामी कुत्ता के अमेरिका जा पढ़ियल ड्रमन ते वेही उन में काकूस करे। सुबुह जो ॾिसां त ड्रमन में काकूस पियो आहे कुत्ता अची परेशान थियसि। बयानो बि वक़्तलो चई मां दिलि में चयो त सुभाणे न पहुचाईंदुसि त जेल हलियो वेंदुसि। चईंसि पोइ दिलि में सोचुमि त हराम त हुई आहे उहो कुतनि वारो काकूस विलोगे सिलोगे छाणे थेलनि में बंदि करे रईस वटि पहुचायो न। 3 ॾींहं ते पैसा ॾियण जे लाइ आयो त उन रईस ख़ुशीअ में चयो फलाणा ज़िंदगी में संगत आड़ो थरो न पीतो जेको हिन दफ़े हर को पुछा पियो करे त हिन में पियल छा आहे कहिड़ो नुस्ख़ो हिन में विधो अथई एड्रेस पिया वठनि तुंहिंजी त असांखे अमरा ॿुधा त असां बि यादि रखंदा। क़ुर मां ॾाढो पियो मां कूड़ ॻाल्हायां। हितों जे शराब जो इहो हाल अथव पर अल्लाह से फरमायो तव्हां ईमान मज़बूत कयो आमाल सालिह जी पाबंदी कयो। वसक़ाहुम रब्बुहुम शराबन तहूरा। अल्लाह से फरमायो जन्नत में मां रब तव्हांखे पाण पंहिंजे हथनि सां पाक शराब पियारींदुसि। ला युसद्दऊन अन्हा वला युनज़िफून। फरमायो हुन में नशो भी कोन हूंदो मथे के चक्कर भी न ईंदा। लज़्ज़तिन लिशारिबीन रुगो मज़ो ई मज़ो लज़्ज़त ई लज़्ज़त हूंदसि। असुल असांजी ज़िंदगी उहा आहे उन जी ज़िंदगी जे लाइ हिते महिनत करणी आहे। उन जे करे पहिरें नंबर ते पंहिंजो ईमान मज़बूत कयो। ईमान वॾी क़ीमती शइ अथव। माल खां वधीक जान, जान खां वधीक इज्जत, इज्जत खां वधीक ईमान अथव। माल जान ते कुर्बान कबो, जान इज्जत ते कुर्बान कबी पर मुसलमानो इज्जत ईमान ते कुर्बान कबी आ। वो कुरानी माई सुमैया ज़ालिम अबू जहल पंहिंजे दोस्तनि जे साम्हूं उन सुमैया खे बेलिबास कयो। अल्लाह अकबर। इन ज़ालिम फिरौन वक्त जे फिरौन अबू जहल बीबी सुमैया के शर्मगाह में छुरो हयो। 2 उठ घुराई, हिकिड़े उठ सां हिकिड़ी टंग ॿधई, ॿिए उठ सां ॿी टंग ॿधई। सुमैया के चई सुमैया अञा वक्त थई आ जान बचाया ईमान बचा। वाह बीबी सुमैया तुंहिंजो ईमान। अबू जहल के चई ज़ालिम मुझे मथे में जितरा वार एतिरियूं रब मूंखे जानियूं ॾे। मां नंबर वार कुर्बान कंदसि पर ईमान खे न छॾींदसि। जान त ईमान ते कुर्बान पर इज्जत भी ईमान ते कुर्बान। ईमान एडी कीमती शइ अथव। उहा बीबी आसिया फिरौन जी घरवारी अल्लाह अकबर जेका बादशाही हिंदोरनि में लुॾंदी हुई, बादशाही वॻा पाईंदी हुई, सवें औरतूं जंहिंजी ख़िदमत चाकरी कंदियूं। उन बीबी आसिया जॾहिं ईमान आंदो उन ज़ालिम फिरौन पंहिंजी घरवारी बीबी आसिया खे बेलिबास करे तलवारीअ ते लेटायो। उन जे हथनि ऐं पेरनि में मेखूं हयईं, उन जे जिस्म ते भारी पत्थर रखियईं। मिस्र जे माइन खे चई त पंहिंजे सहेलीअ खे समझायो। बेगमात खे चई त हिन खे समझायो न त ईअं तड़पी तड़पी मरी वेंदी। मिस्र जूं मायूं चवनि थियूं ओ आसिया तोखे नज़र लॻी वई, तोते जादू जो असर थियो आहे, तोते तावीज़ विधो वियो आहे। छा थियो तोखे? ही बंगला, ही महला, तूं ही सोनो सेब तो मुर्स बादशाह। अल्लाह अकबर। ही सोने चांदी जा ढेर, बादशाही वॻा, बादशाही हिंदोरा। कहिड़ी शइ जी तो वटि कमी हुई जो हाणे मुर्स खे छॾे करे हुन पंहिंजे पालियल मूसा जे पोयों लॻी आ। बीबी आसिया चयो हिननि बंगुलनि ऐं महलातुनि मां, बागनि ऐं बागीचनि मां, सोन ऐं चांदी जे ढेरनि मां मूंखे तौहीद जो आवाज़ ॿुधण में नथो अचे। ईमान ते बंगला भी कुर्बान, बाग बागीचा भी कुर्बान, सोन ऐं चांदी जा ढेर भी कुर्बान। पर चए थी रब्बि इब्निली इंदक बैतन फिल जन्नह। या अल्लाह, सभ खां वधीक क़ीमती इज्जत हुई
अॼु मां इज़त बि ईमान ते कुर्बान थी कयां हाणे मूंखे दुनिया जे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे मूंखे उन जन्नत जी ज़रूरत आहे जेका तो ईमान वारनि जे लाइ तयारु अल मक़सूदी को साउंड शिकार पर उस्ताद तावे शेख ऐं हिन वक़्त में हिकिड़ा चोर माल जा मेहन जा चोर ढगिन जा चोर दाड़ेल माल जा दुश्मन व्याज खोर माल जा दुश्मन राशि ऑफिसर करपट वजीर ये माल जा दुश्मन प्रबाज बिदती मौलवी बिदती पीर माल भी फुरल पिया ईमान भी फुरल पिया अल्लाह अकबर असां वटि ईंदा चवंदा बाबा बाबा साईं जो उर्स आ ॾाॾा साईं जो उर्स मुबारक आ घटा बीजो बकर बीजो पाडा बीजो गाबा बीजो डन बीजो पुगर बीजो पैसा त फुरे आ माल त फुरे आ पर पछाड़ी में ईमान भी फुरे पिया वञनि चवंदा अल्लाह वटि का शइ कान अथव सभु कुझु असां वटि अथव तव्हां असांजा स्वाली असां अल्लाह जा स्वाली ये चोरनि खां वधीक ख़तरनाक दाड़ेलनि खां वधीक ख़तरनाक व्याज खोरनि खां वधीक ख़तरनाक जेके माल भी फुरनि पिया त ईमान भी फुरनि पिया सही तो जवान ईमान भी फुरे वांगनि जे गाॾीअ जे पोयों लिखियल हूंदा झूलेलाल अरे तव्हां वांगिया तव्हांजो हज़रत कलंदर शहबाज़ अछा उनजो नालो हाफ़िज़ मोहम्मद उस्मान मरवंदी कुरान जो हाफ़िज़ हुयो मरवंद जो रहाकू हुयो वॾो आलिम हुयो उनजा किताब भी आहिनि कलंदर तो उनजो तखल्लुस हुयो तव्हां वांगिया तव्हां छो पंहिंजे गाॾी जे पोयों झूलेलाल लिखी छॾियो आहे वांगनि चयो कलंदर सां हाफ़िज़ मोहम्मद उस्मान जेको तव्हांजो आहे उन सां असांजो वास्तो ई कोन्हे ई झूलेलाल उते कलंदर साईं जी दरगाह ते मुजावर हूंदो हो लालदास वांगियो छा नालो लालदास वांगियो मौलाना सुल्तान अहमद जतोई रहमतुल्लाह अलैह जी तकरीर है ई बिदतनि जा वॾा वॾा मौलवी जेके असां देवबंदनि खे गारियूं ॾींदा आहिनि वीचारनि जी मानी हज़म तॾहिं थींदी आहे जॾहिं देवबंदनि खे गारियूं ॾियनि चवनि त ही वलियनि खे नथा मञनि इन्हनि जो वॾो मौलवी कासिम मशहूरी उन लालदास वाणे जे हथनि खे चुमियूं पियो ॾे उनखे पेरनि ते हथ रखी करे चयईं तूं वॾनि नसीबनि वारो आहे जो साईं जी तोखे मुजावरी नसीब थी आहे अरे हैफ़ हुजे तुंहिंजे मथां ही गरीब मिस्कीन मौलवी कुरान ऐं सुन्नत जो पैगाम पहुचाइनि तौहीद जो दर्स नबी साईं जी उम्मत खे ॾियनि हिननि खे गारियूं ॾियो वांगनि खे चुमियूं ॾियो मालूम थियो त तव्हांजी निस्बत वांगनि सां आहे मुंहिंजे सुहिणे मोहम्मद मुस्तफ़ा सां ज़रे जेतिरो बि तव्हांजो वास्तो हिन वक़्तु तबलीग इहा पई हले त रब वटि का शइ कान अथव रब रिटायर थी वियो अथव के वरी मिसाल पिया ॾियनि त काइम अली शाह सां मिलबो त पहिरियों सेक्रेटरी सां मिलबो हेड मास्टर सां मिलबो त पहिरियों पट्टे वाले सां मिलबो माज़ अल्लाह अल्लाह खे तशबीह ॾिनी अथनि काइम अली शाह सां रब खे मिसाल ॾिनो अथनि हेड मास्टर सां रब फरमातो लौ अन्न अव्वलकुम व आखिरकुम व हय्यकुम व मय्यतकुम व जिन्नकुम व इंसकुम क़ामू फी सईदिन वाहिद अल्लाह तो चवे हदीस कुदसी आ पहिरियां हुजनि पोयां हुजनि मर्द हुजनि औरतूं हुजनि जिन्न हुजनि इंसान हुजनि ज़िंदा हुजनि मोल हुजनि हज़रत आदम खां वठी हज़रत ईसा ताईं हज़रत ईसा खां वठी क़यामत जे दीवार ताईं जेके इंसान आया मरी विया जेके मौजूद जेके ईंदा नंढा वॾा जवान कुरारा मर्द औरतूं अमीर गरीब पीर फकीर वली गौस इमाम शहीद नबी रसूल क़ामू फी सईद वाहिद सब हिकड़े मैदान में अची बीहनि फसालूनी पंहिंजी पंहिंजी ज़ुबान में मुतालबो कनि केर भी हुजे सिंधी हुजे बलोच हुजे पठान हुजे अंग्रेज हुजे अरब हुजे अजम हुजे जेको भी मुतालबो कनि शफा घुरनि वफा घुरनि
जन्नत घुरन, औलाद घुरन, रिज़्क़ घुरन। अल्लाह से फमतु फ़अतैतु कुल्ल इंसान मसअलतहु। मां रब हिक ई वक्त में पूरी दुनिया जे इंसानन जी दुआ के बुधंदो भी हां, समझंदो भी हां, त कबूल भी फरमाईंदो हां। मा नक़स ज़ालिक मिम्मा इंदी इल्ला कमा यलकुसुल मखीतु इज़ा उदखिलल बहर। इंसान त पंहिंजी जाइ ते जीत, जानवर, पखी, परिंदा, बरी मखलूक फरमाई सारी मखलूकात के मां रब खाराईंदो आ। पोइ बि मुंहिंजे खज़ाने में एतिरी भी कमी न ईंदी आहे जेतिरी सुई समुंड मां बोड़े करे ॿाहिरि कढिजे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, रब खे पटे वारनि जी ज़रूरत आहे? अल्लाह के सेक्रेटरी की जरूरत है न बाबा। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। अल्लाह तो चए त मस्जिद में अचण जी भी तोखे तकलीफ़ कोन थो जा, भली तू घर में वेठो हुज, भली तोखे वुज़ू भी न हुजे, उते छिगल खट ते तू सुतो पियो आ, तुंहिंजी पुठी उघाड़ी आ, उन वक्त में तुंहिंजे दिल मां जेका दां थी निकिरे उनखे भी मां ॿुधां थो। मन तक़र्रब मिन्नी शिबरा तक़र्रबतु मिन्हु ज़िराआ। तू गिराठ वेझो ईंदे मां हथ वेझो ईंदो मां। वमन तक़र्रब मिन्नी ज़िराआ तक़र्रबतु मिन्हु ज़िराअइन। तू हथ वेझो ईंदे मां ॿ हथ वेझो ईंदो मां। तू पंधरो करे ईंदे, प्यादल ईंदे, मुंहिंजी रहमत टोड़ी ईंदई। तुंहिंजे अचण में देर आहे पर मुंहिंजे राज़ी थियण में देर। बालूल फकीर हुयो दरवेश, बाजार में मंजी रखी वेठो। माण्हुनि चयोसि बालूल ख़ैर त आहे, बाजार में वेठो आहियां। चई यार अल्लाह जो ऐं बाननि जो ठाह कराइण आयो आहियां, भला ॾे हवाल ठाह थियो। त बालूल चयो यार रब त ठहण जे लाइ तयार आहे पर बाना ठहनी कोन था। अल्लाह त राज़ी थियण जे लाइ तयार आहे पर बाना राज़ी थियनी कोन था, ज़िद करे बीह रहिया आहिनि। रब त पियो थो चवे बाज़ आ हर आंच हस्ती बाज़ आ। ओ मुंहिंजा बाना मोटी आ, अञा वक़्तु थई मोटी आ, अञा सिज ओलह खां कोन उभरियो आ, अञा दाबत लर्ज़ कोन निकितो आ, अञा याजूज ऐं माजूज जी फौज कान आई आ, अञा दज्जाल ज़ाहिर कोन थियो आ, वक़्तु थई मोटी आ। घर काफ़िरो गबरो बुत परस्ती बाज़ आ। काफ़िर ही कब्रुनि जो पुजारी, बुतनि जो पुजारी मोटी आ। ई दरगहे मां दरगहे नौ में दीनीस्त। रब फरमा तो ये जेका मुंहिंजी दरगाह मस्जिद थव, इन मस्जिद मूं केर भी नाव में थी वापस कोन मोटियो आ। सद बार अगर तोबा शिकस्ती बाज़ आ, 100 दफ़ा जेकन तो तोबा कई आ, वरी तोबा खे टोड़ियो आ, परवाह नाहे, परेशान थियण जी काई जरूरत कान्हे का। वरी भी मोटी आ मुंहिंजे दरवाज़े ते, सच्ची दिल सां तौबा करण तुंहिंजो कम आहे, ज़िंदगी जे गुनाहनि जी माफ़ी ॾियण अल्लाह जो कम। अल्लाह त पियो थो सॾे त अचो, पर बाना चवंदा कोन ईंदासीं, असां होटल कोन छॾींदासीं, तास ऐं पता कोन छॾींदासीं, कुकड़नि जी मेल कुतनि ऐं रिछ जी बछ कोन छॾींदासीं। वरी ॿिए ॾींहुं बालूल छा कयो, जो मंजी खणी अचे कब्रिस्तान में वेठो। माण्हुनि चयोसि बालूल कल बाज़ार में वेठे, अॼु कब्रिस्तान में वेठो आहियां। चई यार अल्लाह जो ऐं बाननि जो ठाह कराइण आयो आहियां, भला ॾे हवाल ठाह थियो। त बालूल रोई करे चयो यार अॼु बाना त ठहण जे लाइ तयार आहिनि पर अल्लाह कोन थो ठहे। अॼु ही कब्रिस्तान वारा त मिनथूं पिया था कनि, रब्बिरजिऊन, असांखे वापसि मोटायो, लअल्ली आमल सालिहा, असां सफ़ा सुधरी वेंदासीं, नेक साले बणिजी वेंदासीं, असांखे वापसि मोटायो। रब्बना अबसरना व समिअना फरजीना, असां अखियुनि सां ॾिठोसीं कब्र जो अज़ाब,
कन्नन सां ॿुधासीं क़ब्र जा धमाका यकीन थी वियो असांखे वापस मोटायो रब्बना अखरिजना मिनहा फइन उदना फइन्ना ज़ालिमून हिकु दफ़ो असांखे ॿाहिरि कढो वरी जेकॾहिं नाफ़रमानी कईसीं त ज़ालिम चइबासीं पर रब जे तरफ़ां वरंदी थी अचे कल्ला इज़ा दुक्कतिल अर्ज़ु दक्कन दक्का वजाअ रब्बुका वल मलकु सफ़्फ़न सफ़्फ़ा वजीअ यौमइज़िन बिजहन्नम यौमइज़िन यतज़क्करुल इंसान व अन्ना लहु ज़िक्रा हरगिज़ न कल्ला इन्नहा कलिमतुन हुव क़ाइलुहा हाणे वापसी कान थींदी दुनिया में रात जो गिट्टीअ में कुत्तो भौंकंदो हुओ निंड कान ईंदी हुव अलाए चोर अची वियो अलाए धाड़ेल अची वियो अलाए दुश्मन अची वियो बच्चा कोन पिया वणेव घर कोन पियो वणेव बंदूक खणी ॿाहिरि निकिरी आयो पर रोज़ानो 5 दफ़ा मस्जिद में सॾु पियो थिए हय्या अल सलाह अचो निमाज़ ते हय्या अल फलाह अचो कामयाबी ॾे तव्हां घर बि न छॾियो ओताक बि न छॾी तास बि न छॾियव कचहरी बि न छॾियव तव्हां वटि कुते जे भौंक जो क़दुरु हुयो मां ख़ुदा जे सॾ जी अहमियत न हुई वला तुकल्लिमून मूंसां ॻाल्हायो बि न छाई पायो ज़लील थियो हाणे मां रब कोन ठहंदुसि हिन वक़्तु रब खे ठाहियो हिन वक़्तु जेकर अखियुनि मां बगूड़ा वाए करे माफ़ी वरितीसीं इंशाअल्लाह रब ठही वेंदो पर मरण खां बाद अखियुनि मां पाणी ख़त्म थी वञे रत ऐं खून जा वाह जारी थी वञनि अल्लाह कोन ठहंदो अल्लाह खे ठाहिण जो ई वक़्तु जॾहिं वाह खे हुई त मच्छ मोटण जी ठहण जो जेको वक़्तु आहे ठहो ई कोन सॼो अज़म कयो त इंशाअल्लाह ईमान भी मज़बूत कंदासीं ॿिए नंबर ते निमाज़ जी पाबंदी कयो ॿियो हाणे थोरो वाइस करे थो निमाज़ जी पाबंदी कयो निमाज़ फर्ज़ अथव इन जे करे नबी से फरमायो मुरू सिबियानकुम बिस्सलाह इज़ा बलगू सबआ फरमायो जॾहिं तव्हांजा बच्चा 7 सालनि जा थियनि त निमाज़ जो हुकुम कयो मस्जिद में वठी अचो पुट हीअं वुज़ू कबो आहे पर हथ धोइबा पोइ गुड़ियूं कबियूं पोइ नक खे पाणी ॾिबो पोइ मुंहुं धोइबो पोइ वरी बाहूं धोइबियूं ठूठिन ताईं पोइ मथे जी मसह कबी पोइ पेर धोइबा उन्हनि खे वुज़ू सेखारियो वरी मस्जिद में अचे पंहिंजे भरिसां बीहारियो न पुट निमाज़ हीअं पढ़बी आहे फजर में हेतिरियूं सुन्नतूं हेतिरियूं फर्ज़ ज़ोहर में हेतिरियूं रकातूं सुन्नतूं हेतिरियूं रकातूं फर्ज़ मगरिब में हेतिरियूं फर्ज़ हेतिरियूं सुन्नतूं 3 साल तरबियत जा 3 सालनि जे अंदरि उन्हनि खे निमाज़ सेखारियो निमाज़ जो पाबंद बनायो वज़रिबूहुम इज़ा बलगू अशरा 7 सालनि खां वठी 10 सालनि ताईं तरबियत है नबी से फरमायो हाणे तव्हांजा बच्चा 10 सालनि जा थियनि त मार ॾेई करे निमाज़ पढ़ायो न डंडा हणी करे निमाज़ पढ़ायो न हाणे मां तव्हां खां पुछां थो जेको 20 साल 30 साल 40 साल 50 साल 60 साल जो कुरारो निमाज़ न पढ़े त उनखे घाणे में विझिजे या न नबी से फरमाया 10 सालनि जा थियनि त मार ॾेई करे निमाज़ पढ़ायो जेको 60 साल ताईं निमाज़ न पढ़े त उनखे चीचड़े में पीड़जेसि न ऐं मां त चवंदो आहियां दुनिया जे घाणे में पीड़ियोसि मन ज़ालिम हुन घाणे खां बची वञे जहन्नम वारे घाणे खां हितों वारो घाणो भलो अथसि पीड़े करे निमाज़ पढ़ायो मन जहन्नम जे घाणे खां बची वञे किताबनि में अचे थो जहन्नम जी बाहि मां निकिरी जेकर को दुनिया जी बाहि में अचे त निंड अची वञे ईअं महसूस थींदुसि जो मां एसीअ में आयो आहे जहन्नम जी बाहि एॾी सख़्त आहे त पोइ हितों जे घाणे में पीड़जे सो भलो आहे असांजे 4 इमामनि मां 3 इमामनि जी मुतफ़िक़ तौर ते फतवा है बेनमाज़ी के क़त्ल कयोसि मुसलमान सॾाए करे नमाज़ न पढ़े इनके क़त्ल कयोसि इहो बेईमान हिन ज़मीन ते रहण जे लाइक़ न आहे
इहो ज़मीन जे अंदर भलो आ। जनाज़ो भी न पढ़ोस, कुत्ते वांगुरु कब्र में पूरियोस। पर हज़रत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह फरमायो, बेनमाज़ी के क़त्ल न कयो, बल्कि बेनमाज़ी के जेल में विझोस। जेस ताईं नमाज़ी न थिए तेस ताईं जेल में हुजे। माना अहिड़ो त ॾोहारी आहे। नबी साईं फरमायो, जेको आज़ान ॿुधी करे मस्जिद में नथो अचे, नमाज़ पढ़े थो पर घर में नथो पढ़े, मस्जिद में न आयो, एॾी हुनजे मथां मुंहिंजी कावड़ आहे जो हिनजे घर में नंढड़ा ॿार न हुजनि त तीली ॾेई करे घर साड़े छॾिया, घर समेत हिनखे बाहिजा। हालांकि नबी त रहमतुल आलमीन आ, शफीका अबे अम्मा खां वधीक, पर सख्ती वरी एॾी था कनि। फरमायूं जेके आज़ान ॿुधी मस्जिद में नथा अचनि, नंढड़ा ॿार न हुजनि त इन्हनि खे हिते विहारे तीली ॾेई करे घरनि सां गॾु इन्हनि खे बाहि ॾेई साड़े छॾिया। माना जेको मस्जिद में नथो अचे, नबी से फरमायो जेको निमाज़ हली वई हुनजो घर माल मिल्कियत बच्चा ॿार सभु तबाही बर्बाद थी विया। बाबा माण्हू निमाज़ छॾींदो आहे औलाद जे करे, या निमाज़ छॾींदो आहे माल जे करे। गिराक अची विया, निमाज़ ते कोन थो अचे, गाह जो टाइम थी वियो, माल जो टाइम थी वियो। फरमायूं जेको निमाज़ वई हली हिनजो घर ॿार बच्चा ॿार सभु बर्बाद थी। निमाज़ मोमिन जो मेराज अथव। मेराज माना दीदार। मेराज ते मथे कीअं वञिबो? क़ुरान तो फरमा उली अजनियत मसना व सुलास व रुबा। अल्लाह से फरमा हिकड़ा फरिश्ता बिन पढ़न वारा, फरिश्ता टिन क़िस्मनि जा, टिन क़िस्मनि जा, हिकड़ा फरिश्ता बिन पढ़न वारा, उली अजनियत मसना वसुलात, ॿिया फरिश्ता टिन पढ़न वारा, वरुबा, चौथा फरिश्ता, टियां फरिश्ता चइनि पढ़न वारा। फरिश्ता टिन क़िस्मनि जा आहिनि, हिकिड़ा ॿिनि पढ़न वारा, ॿिया टिन पढ़न वारा, टियां चइनि पढ़न वारा। अल्लाह ताला निमाज़ खे बि टिन क़िस्मनि जो बनायो आहे। हिकिड़ी निमाज़ ॿिनि रकअतुनि वारी फजर जी निमाज़, ॿी निमाज़ टिन रकअतुनि वारी मगरिब जी निमाज़, टी निमाज़ चइनि रकअतुनि वारी ज़ोहर, असर ऐं इशा। फरिश्ता के ॿिनि पढ़नि जे ज़ोर ते, के टिन पढ़नि जे ज़ोर ते, के चइनि पढ़नि जे ज़ोर ते उॾामी वञी रब जी ज़ियारत कंदा आहिनि। अल्लाह से फरमा मुंहिंजा महबूब मां रब तुंहिंजी उम्मत खे हिकिड़ियूं निमाज़ूं ॿिनि रकअतुनि वारियूं थो ॾियां, टिन रकअतुनि वारी बि निमाज़, चइनि रकअतुनि वारी बि निमाज़। जेके तुंहिंजा उम्मती 5 वक़्त निमाज़ जी पाबंदी कंदा, इहे के ॿिनि रकअतुनि जे पढ़नि जे ज़ोर ते, के टिन रकअतुनि जे पढ़नि जे ज़ोर ते, के चइनि रकअतुनि जे पढ़नि जे ज़ोर ते उॾामी अख छिंभ में रब जी ज़ियारत करे वञी जन्नत में। बाबा ये निमाज़ पर अथव, ये फरिश्तनि खे किन खे 2 पर, किन खे 3 पर, किन खे 4 पर। तव्हां ईअं असां जेकॾहिं चाहियूं था त जन्नत में पहुचूं, रब जो दीदार थिए, त पोइ फजर जी निमाज़, ज़ोहर जी निमाज़, असर जी निमाज़, मगरिब जी निमाज़, इशा जी निमाज़ पढ़णी पवंदी। जेकॾहिं पर न हूंदा त कॾहिं बि रब वटि पहुची न सघंदा। हाजी साहब जेकॾहिं रियाल जी तस्बीह थो आणे त हुनखे चुमियूं था ॾियूं, हाजी साहब तोहफ़ो ॾिनो आहे। जेकॾहिं 2.5 रियालनि जो रुमाल थो आणे, सीने सां था लॻायूं, हाजी साहब हदियो ॾिनो आहे। पर हैफ़ हुजे असांजे मुस्लमान ते, नबी साईं 7 आसमाननि खां मथां अर्शे अज़ीम तां हिन उम्मत जे लाइ तोहफ़ो आंदो निमाज़, पर ही मुस्लमान नबी जे तोहफ़े खे क़बूल करण जे लाइ तयार। दोस्तनि जो तोहफ़ो क़बूल कयो पिया, हाजिन जो तोहफ़ो क़बूल कयो, बाबा के नबी साईं जो हक़ न आहे। कहिड़ा आहिनि जेके नबी साईं जे तोहफ़े खे क़बूल कनि? हथ मथे खणो त मां दुआ कयां। सभु निमाज़ पढ़ंदो, मूंखे उमेद आहे तव्हां सभु निमाज़ी हूंदव। किन खां कोताही थी वञे बाबा निमाज़ खां सवा चारो कोन, इहो ग़लति फ़हमी में आहे त निमाज़ जी ज़रूरत ई कान्हे, बसि पाण ई हलिया वेंदासीं जन्नत। ग़लति फ़हमी। निमाज़ जी पाबंदी जो आलिमनि सालिहनि जी सोबत में रहो।
वो असांजे उस्ताद साहब शेर चयो आ थी आलिम या त तालिब या बुधंदड़ या मुहिब ऐं पंजो हरगिज़ नथी तूं याद ही फरमान कर भाव जल्दी आलिमन सां साथ जो ऐलान कर जान पंहिंजी तूं जमीयत जे मथां कुर्बान कर नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम जमीयत उलमा इस्लाम। या हदीस में शेर में उस्ताद साहब बंद कयो आ थियो आलिम या त तालिब या बुधंदड़ या मुहिब ऐं पंजो हरगिज़ नथी तूं याद ही फरमान कर। ये जेको परचमे नबी अथव इहो परचमे नबी आहे न ॿुधो तिरमिज़ीअ खां बयां रावियुनि जो तिरमिज़ी से आए सित में हदीस जो किताब है उनमें हदीस है नबी जो फरमान है ॿुधो तिरमिज़ीअ खां बयां रावियुनि जो नबी पाक जो झंडो कारो अछो पटा पंज कारा अछा चार उनमें घणा पटा अथसि पटा पंज कारा अछा चार उनमें वणनि थियूं नवई धारियूं धार उनमें ये सियासी झंडो कोन अथव मता ता समझो त मौलाना फजल रहमान जो झंडो आहे किथे किथे मस्जिद में असांजो परचम नबी दाणो या मदरसे में दाणो त जमायती असांजा नवा सूफ़ी अरे इहो सियासी झंडो वरी मस्जिद में मदरसे ते लॻल आहे परचम नबी त चंदो कोन था ॾियनि त हीउ मदरसो सियासी आहे बाबा इहो सियासी झंडो न आहे इहो परचम नबी आहे इश्तिहार में लिखियल हूंदो आहे न हेठो परचम नबी हू जेको कारो ऐं ॻाढ़ो ऐं साओ अथव इहो बिलाल ज़रदारी खां शुरू हुनजे नाने ज़ुल्फ़कार अली भुट्टे ते ख़तम हू जेको नून लीग जो झंडो अथव चंड ऐं तारे वारो नवाज शरीफ खां शुरू सदर ज़िया ते ख़तम हू जेको मौदूदीन जो झंडो अथव सिराजुल हक़ खां शुरू मौलवी मौदूदी ते ख़तम हू जेको जिस्कम जो झंडो अथव इहो सनान कुरैशी खां शुरू जीएम सैयद ते ख़तम पर ही जेको झंडो अथव पटा पंज कारा अछा चार उनमें इहो मौलाना फजल रहमान खां शुरू तो थे मोहम्मद मुस्तफा ते ख़तम तो थे। नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम परचमे नबवी नारे तकबीर। अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह 2018 जी इलेक्शन होग में पंहिंजे घर ते पंहिंजे उताक ते पंहिंजे दुकान में पंहिंजे होटल ते पंहिंजे बंगले में परचमे नबी खे फड़काईंदासीं हितो न लाहे वञो मथां जलसे वारा न लाहे ये वीचारा मुज़लिफ दीन चंदा करे ठाराया 250 रुपया ख़र्च था अचनि अछो कपिड़ो कारो कपिड़ो वठी अचो रेशमी घर में अधु भेनरूं खे ॾियो उन्हनि खे पटियूं ठाहे ठहियल बि मिलंदा अज़म कयो त 2018 जी इलेक्शन वोग में हर घर ते इहो परचम नबी सचाई सजाईंदासीं तां त असांजे इलाइक़े जे सरदारनि खे ख़बर पवे त ही नबीअनि जे वारसनि जा माण्हू आहिनि अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबीअनि जा वारस आलिम सिर्फ़ नबी साईं जा न बल्कि 1.25 लाख नबीअनि जा वारस अथव बाबा वारस हिकिड़ो पीउ आहे हुनखे 2 पुट आहिनि हिकिड़ो आलिम ॿियो जाहिल हिकिड़ो निमाज़ी ॿियो बेनिमाज़ी हिकिड़ो फरमान बरदार ॿियो नाफ़रमान ॿुधायो पीउ जी मिल्कियत जा 2 वारस थींदा की न जाहिल वारस न थींदो जाहिल त चवंदो आहे वारस मां नाफ़रमान वारस न थींदो वो चवंदो त आहीं बाबे जो वारिस मां त यादि रखो मुसलमानो नबी से फरमा अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबीअनि जा वारिस अथव आलिम नेका मुत्तकिया परहेज़गारा वो त नबी जो वारिस अथव पर असां जहिड़ो गुनहगार उहो बि नबीअनि जो वारिस अथव अज़म कयो त आलिमनि जो दिफ़ा कंदासीं कुन आलिमन पहिरें नंबर ते आलिम थियो आलिम नथा थियो त आओ मुतालिम भला तालिब थियो
नंढा हो तो मदरसे में पढ़ो, वॾा हो तो वाला तबलीग जमात में हलिया वञो, दीन सिखी अचो। ये भी तालिबान मता मां हिते जेकर कंहिंखां पुछा कयां निमाज़ जा फर्ज़ घणा, निमाज़ जूं सुनतूं घणियूं, कंहिंखे बि कोन्हे। पोइ सखर में चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जा पोइ सहाफ़ी पोइ चेयरमैन खां पुछा, हुनजी महक हुनजे वात ते रखियईं, चईंसि तव्हांजो नालो छा आहे? चईंसि फलाणो, पीउ जो नालो फलाणो। साईं तव्हांखे वोट घणा मिलिया? कंहिं चयो 2000, कंहिं चयो 2200। त सहाफ़ी चयो साईं तव्हां 2200 मुस्लमाननि जा अॻुवान ऐं रहबर आहियो, हाणे महिरबानी कयो असांखे अतहियात ॿुधायो। त उहो चेयरमैन हथ ॿधी करे चए थो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम कुल हु अल्लाहु अहद। सहाफ़ी चयो साईं अतहियात। चई बाबा जेको यादि आहे तोखे ॿुधायां थो। वाइस चेयरमैन खे चई भला तव्हां दुआ कुनूत ॿुधायो। त हुन अलहम्द शुरू कयो। चई साईं दुआ कुनूत जेको वितरो में पढ़बो आहे। चई बाबा जेको अथई इहो अथई, वधीक बकवास न कर। हाणे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जो इहो हाल आहे त क़ौम जो छा? जंहिंखे दुआ कुनूत न अचे, जंहिंखे अतहियात न अचे, इहे क़ौम जी ख़िदमत कंदा। हाणे कल्ह 2 ॾींहं रही इस्लाम कोट नंगर पार्क प्रोग्राम हुयो, भाउ राशिद हुयो, मां बि हुयुसि। नंगर पार्क इस्लाम उते हिकु पत्थर आहे, चयोसीं एॾो कीमती पत्थर आहे, एॾो कीमती पत्थर आहे, दुनिया में ही पत्थर कोन थो मिले। रुगो इहो पत्थर कढी करे असांजे सिंध जे आवाम ते ख़र्च कजे त हर ग़रीब खे हिकिड़ी गाॾी मिले, हर ग़रीब जे हेठो किरोला गाॾी। कोयलो जेको उते निकितो आहे, चऊं 100 साल ताईं एतिरो कोयलो आहे थर में, चऊं साईं 100 साल ताईं जेकर ही कोयले खे सही नमूने सां इस्तेमालु कजे त 100 साल ताईं पाकिस्तान जे सॼे आवाम खे बिजली मुफ़्त में मिले, 1 रुपयो बि बिल अचे। एॾो असां सिंधियुनि सां ख़ुसूसन ज़ुल्म पियो थिए, पाकिस्तान सां सॼो हुक्मरान खाई वेठा। ही तव्हांजे इलाइक़े में गैस जो हेॾो नूल पियो थो वञे ऐं ॻोठनि में गैस कान्हे। करोड़े रुपयनि जी रोज़ानो आमदनी आहे, ॻोठ में गैस कान्हे का, ॻोठ में रोड ऐं रस्ता कोन्हनि के। तव्हां पंहिंजे सरदारनि जे ॻोठनि में वञो, उते जिथे सूअर बीठा आहिनि उते जे लाइ रस्ता रोड आहिनि। तव्हां ईअं असां ग़रीबनि खे सूअर जेतिरी बि अहमियत न पिया ॾियनि। इंसान मुस्लमान त पंहिंजी जात, पर असांखे इंसान ई नथा सम्झनि। तव्हां नौशारे फिरोज़ जतोइन जी केटी आहे, कच्चे में जिथे सूअरनि जो चरागाह आहे ओसि ताईं रस्तो RCC लॻल आहे ऐं ॻोठनि में ग़रीबनि खे रस्ता न आहिनि। माना सूअरनि जी हिननि वटि ज़ालिम वटि अहमियत आहे। असांखे मुस्लमान त पंहिंजी जाइ ते, पर हे सरदार असांखे इंसान बि न पिया सम्झनि। मथां तव्हां सम्झंदा हुजो असांखे इंसान सम्झंदा त रोड हुजनि आया, इंसान सम्झंदा त असांखे गैस असांजे मुल्क मां निकिरे थी त असांजे ॻोठनि में गैस हुजे। जिथे हिननि जा सूअर रहनि, जिथे हिननि जा कुतनि ऐं सूअरनि जी मेल थिए, उते रोड ऐं रस्ता RCC ऐं ग़रीब आवाम खे एतिरो बि हक़ न आहे जो हुनजे ॻोठ ते रोड ॾी सघूं। सो जो अज़म कयो त इंशाअल्लाह 2018 जी इलेक्शन में असां 7 आलम जो ॾींदासीं। सरदार जेके जो उन्हनि खे ही दफ़ो जवाब ॾियो त बाबा साहब पंहिंजे शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद जे खून जो कर्ज़ लाहींदासीं। हिन साल महिरबानी करे तव्हां असांजे दरनि ते न अचो। हिन साल इंशाअल्लाह असांजो 7 आलमनि सां आहे, ख़ुसूसन ही इलाइक़ो कंदकोट जो। हितों त असांजी सूबाई ऐं क़ौमी असेंबली उहा पकी हुजे, आलम ज़रूर असेंबली में पहुचायो, न त क़यामत जे ॾींहुं मयार थी। सो सभु कोशिशि कंदो नी अल्लाह से दुआ अमल जी तौफीक नसीब फरमाए। जिन दोस्तन मेहनत की अल्लाह से उन्हें मेहनत की कबूल फरमाए। अल मकसूदी को साउंड शिकार पर या अल्लाह बिन्हीं जहाननि जो भलाइयूं चङाइयूं नसीब फरमा, बिन्हीं जहाननि जे बुराइयुनि तकलीफ़ुनि खां बचा। इन दुनिया मां इस्लाम सां ईमान सां एहसान कामिल सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमा। असांजे बेदीननि खे दीनदार बना, बेनमाज़नि खे निमाज़ी बना। या अल्लाह असांजे बीमारनि खे शफ़ा ॾे, असांजे मरीज़नि खे सिहत ॾे, जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे साले औलाद ॾे, जिन खे औलाद आहे अबे अम्मा जो फर्मा बरदार बना। जेके न्याणियुनि जे मसइले में परेशान आहिनि या अल्लाह उन्हनि जा मसइला आसान फरमा, नेक साले रिश्ते जो इंतज़ाम फरमा। इन वैस खे हिदायत जो ज़रियो बना, आख़िरत जे ॾींहुं निजात जो ज़रियो बना।
असांजे हाफ़िज़ अलिफ़ दीन ऐं ॿियनि साथियुनि महिनत करे हीउ दीनी प्रोग्राम रखियो आहे। या अल्लाह उन्हनि सभिनी जे महिनत के, हिम्मत के, जज़्बे के, ताउन के, ख़ैरात के क़बूल फरमा। उन्हनि जे ज़िंदगी में, सेहत में, रिज़्क़ रोज़ी में, अमल साले में बरकत फरमा। ख़ुसूसन वॾो असांजो हाजी अलिफ़ दीन जनी मदरसे जो प्लाट वक़ुफ़ कयो आहे। या अल्लाह उन्हनि सभिनी जे दर्जात खे बुलंद फरमा। इन मदरसे के, मस्जिद के क़यामत ताईं आबाद कर। पाण में प्यार, मोहब्बत, इत्तेहाद, इत्तिफ़ाक़ नसीब फरमा। अदावत, दुश्मनी, साड़, बुग़्ज़, हसद, कीने खां बचा। जेके रुठल आहिनि उहे परचा, जेके विछुड़ियल आहिनि उहे पाण में मिला, जेके हमेशह असां खां जुदा थी विया उन्हनि जी तोखे पारत थिए। सभिनी जी बख़्शिश जा फ़ैसिला फरमा। दुनिया में रहा मुसलमान करे रहा, जॾहिं मौत ते ज़ुबान ते कलमो हुजे, ख़ात्मो ईमान ते हुजे। ला अल मक़सूदी को साउंड शिकार इस्लामी डाउनलोडिंग ऐं टेप कैसेट मेमोरी कार्ड में रिकॉर्ड कराइण जे लाइ यादि रखंदा सिद्दीक हैदर किताब घर, नज़द मेन गेट, गिट्टी, हाई स्कूल नंबर 2, शिकारपुर। राब्ते जे लाइ यार मोहम्मद